वालेकुम प्यारा बारो आऊं समूह तौर से नूर समूह यूट्यूब चैनल प्यारा बारो अॼु क्लास 7 खे जारी रखंदे संदसि 5 यूनिट शुरू कयो पिया। यूनिट नंबर 5 पाकिस्तान होम टू एंशिएंट सिविलाइजेशन। पाकिस्तान क़दीम तहज़ीबुनि जो घर वारो मर्कज़। पाकिस्तान असां प्यारे मुल्क जो नालो, होम घर वारो मर्कज़, एंशिएंट Agato Kadim civilizations Tehzeebun. Pakistan is a land that is home to one of the greatest civilization in the world, the Indus Valley civilization. पाकिस्तान और धरती आहे जंहिं ते जेका दुनिया जी क़दीम तरीन तहज़ीबुनि मां हिकु वादी सिंध तहज़ीब जो मर्कज़ पिणु आहे। लैंड धरती ज़मीन दैट जेका जंहिं होम घर वन हिकु ग्रेटेस्ट अज़ीम तरीन सिविलाइजेशन तहज़ीबूं वर्ल्ड दुनिया, इंडस सिंधु दरिया वैली माथरी civilization तहज़ीब। However, traces of other civilization that existed before that can also be seen. जीअं त ॿियनि तहज़ीबुनि जा निशान पिणु मौजूदु आहिनि जेके पिणु ॾिसी सघजनि था। हाउएवर जीअं त ट्रेसिस निशान अदर ॿियूं सिविलाइजेशन तहज़ीबूं दैट त जेके एग्ज़िस्टेड वजूद रखनि थियूं मौजूदु आहिनि बिफोर खां अॻु दैट त या जेको कैन सघनि आल्सो पिणु बि थियणु हुअणु सीन ॾिठो। इफ वी टेक अ फ्लाइंग ट्रिप ऑन द एंशिएंट historical sites across the 4 provinces of Pakistan, we can see that before the arrival of Islam, followers of some of the greatest religion of the world lived and thrived here. जेकॾहिं असां पाकिस्तान जे चीनी सूबनि जे क़दीम तारीख़ी मागनि मथां हवाई सफ़र कंदासीं त असीं ॾिसी सघूं था इस्लाम अचण खां अॻु दुनिया में ॿिनि मज़हबनि जा पोइलॻ हिते रहिया वधिया विझिया। So let's take a 2 days helicopter trip across Pakistan. तंहिं करे अचो त पाकिस्तान जे पूरे पाकिस्तान जे मथां हेलीकॉप्टर ज़रिए 2 ॾींहंनि जो सफ़र करियूं। This flying trip will only allow us to land at a site, look it briefly and learn some very basic tracks about it. ही हवाई सफ़र असांखे उन माग ते वठी वेंदो, मुख़्तसर नमूने असीं उन जो जाइज़ो वठी सघूं था या जाइज़ो वठाईंदो ऐं उन बाबति कुझु बुनियादी हक़ीक़तूं पिणु मालूम थींदियूं। And learn some very basic facts about it. ऐं उन्हनि बाबति बुनियादी मालूमात पिणु हासिल थींदी। Let us begin our journey from the southern part of Pakistan, from Banbhore, an ancient city situated on the northern bank of the Garo Creek. अचो त असीं पंहिंजो सफ़र शुरू करियूं पाकिस्तान जे ॾाखिणी इलाइक़े खां बंबोर आगाटो शहर जेको वाक़िअ आहे उत्तर किनारे गारो खाड़ी जे about 65 किलोमीटर ईस्ट ऑफ कराची, तकरीबन 65 किलोमीटर ओभर कराची में, इन द ठट्टा डिस्ट्रिक्ट ऑफ सिंध, ठट्टे ज़िले सिंध में। लेटेस्ट अचो त बिगिन शुरू करियूं और असांजी जर्नी सफ़र फ्रॉम खामासां साउथर्न ॾाखिणी पार्ट हिस्सो ऑफ जोजाजी पाकिस्तान असांजे मुल्क जो नालो, बंबोर शहर जो नालो, आगाटो एंशिएंट आगाटो क़दीमी सिटी शहर सिचुएटेड वाक़िअ हुअणु अंते मथे नादरन उत्तरी बैंक किनारो ऑफ जोजाजी द खासलवाए घारो शहर नालो, क्रीक खाड़ी अबाउट बाबत बारे में, ईस्ट ओभर ऑफ जोजाजी कराची शहर नालो, इनमें ठट्टा डिस्ट्रिक्ट ज़िलो। This city was built in the 1st century BC and was slowly
abandoned after the 13th century due to the change in the direction of the river Indus. ही शहर पहिरीं क़ब्ल सदी ईस्वी में तामीर थियो ऐं आस्ते आस्ते ख़त्म थियणु शुरू थियो 13वीं सदी ताईं दरियाए सिंध जे रुख मोड़ण जे करे. This city शहर was हो बिल तामीर थियो इनमें फर्स्ट पहिरीं सेंचुरी सदी BC बिफोर क्रिश्चन यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां अॻु क़ब्ल मसीह जेके चवंदा आहियूं एंड ऐं वाज़ हो स्लोली आस्ते आस्ते एबडॉन्ड ख़त्म थियो आफ्टर खां पोइ 13वीं सेंचुरी सदी ड्यू टू जे करे चेंज तब्दील इन में द खासला डायरेक्शन तरफ ऑफ जोजाजी रिवर दरिया इंडस सिंधु. The Banbhore site shows 3 periods. Banbhore और माग टे दौर ॾेखारे थो. The main buildings that have been found from the 3 periods are a palace type stone buildings. मुख्य बिल्डिंगूं जेके लदियूं या गोलियूं या मिलनि थियूं टिन दौरनि जूं जेके महल नुमा पत्थर जूं इमारतूं आहिनि. With a semi circular shape जेके अधु गोलारे शिकिल जूं आहिनि. फ्रॉम द earliest age जेके शुरुआती दौर जूं आहिनि. A Shiva temple from the Hindu period शिवा और मंदिर जेको हिंदू दौर जो आहे. एंड अ मास्क विथ 727 AD written on it. हिकु मस्जिद जिते 727 सन लिखियल आहे. दरख़्वास्त लाइ बंबोर शहर नालो साइट बाग शोज़ ॾेखारे थो 3 पीरियड्स दौर. दरख़्वास्त लाइ मेन मुख्य बिल्डिंग्स इमारतूं द जेके have been found लधी वयूं आहिनि फ्रॉम खामा सां. दरख़्वास्त लाइ पीरियड दौर 3 पीरियड्स दौर आर आहिनि. पैलेस टाइप महल नुमा स्टोन पत्थर बिल्डिंग इमारतूं विथ सामा खां सीमी अधु सर्कुलर गोल शेप शिकिल फ्रॉम खामा सां एयरलिस्ट आगाटे एज दौर. शिवा भगवान जो नालो टेम्पल मंदिर फ्रॉम खां सामा. दरख़्वास्त लफ़्ज़ लाइ पीरियड दौर. एंड ऐं मॉस्क मस्जिद विथ सामा खां AD सन रिटन लिखल आन ते मथे इहो याने ते. This is probably the best preserved earliest mosques in the region. हीअ शायदि बहितरीन महफ़ूज़ कयल मस्जिद आहे हिन खिते जी. दिस हीअ इज़ आहे प्रोबेबली शायदि बेस्ट बहितरीन प्रिज़र्व्ड महफ़ूज़ थियल एयरलिस्ट आगाटे मासिस मस्जिदूं इनमें दरख़्वास्त लाइ रीजन इलाइक़ो. Having looked at Banbhore ॾिसंदे या ॾिसी let us get back on our helicopter and go to our next stop. और ॾिसी अचो त वापसि हलूं हेलीकॉप्टर ॾांहुं ऐं पंहिंजे अॻी स्टॉप ते हलूं अॻी पड़ाव ते हलूं. हैविंग लुक्ड ॾिसंदे हिते में लेट अस अचो त गेट बैक वापसि हलूं आन ते मथे और असांजो हेलीकॉप्टर एंड ऐं गो वञणु और असांजो नेक्स्ट अॻियूं स्टॉप बीहण जी जॻह या माग या पड़ाव. विच इज़ मुहन जो दड़ो जेको मुहन जो दड़ो आहे. विच जेको इज़ आहे मुहन जो दड़ो असांजे आगाटे शहर जो नालो. इट इज़ इन द प्रोविंस ऑफ सिंध and is located in the Larkana district around 28 km from the town of Larkana. इहो सूबे सिंध में मौजूद आहे. लाड़काने ज़िले में तक़रीबन 28 किलोमीटर लाड़काने शहर खां. इहो इज़ आहे इनमें द खज़ला प्रोविंस सूबो एंड ऐं इज़ आहे लोकेटेड जॻह ते हुअणु वाक़ई हुअणु
In May, the Khazla district zilo around Takriban from Khasama town share.